मिस्टर गुलामली वलद गुलाम हुसैन चाॻला ही कराची जे वॾे शाहूकार ख्वाजनि जे ख़ानदान मां सेठ गुलाम हुसैन चाॻला जो वॾो फर्ज़ंद हो। 1871 ईस्वी में ॼाओ हो। सावी तालीम सिंध मदरसे में वरिताई, जितां मैट्रिक पास कयई। वधीक तालीम लाइ कॉलेज में दाख़िल कोन थियो। ही ख़ानदान असुल आगा खानी ख्वाजनि मां हो, पर जॾहिं सेठ लालण आले ॾिने शहीद जी अॻुवाणी में चंद तरक़ी पसंद ख्वाजा आगा खानी जी मत खां बग़ावत करे ॿाहिरि निकिता हुआ त इन्हनि में हिन जो वालिद मियाँ ग़ुलाम हुसैन चाॻला, सेठ कासिम अमीर, सेठ हाजी थांवर थांविया ऐं सेठ अब्दुल्ला जागन मुखिया हुआ। इन गुरू मां निकिरी असना अशरे फ़िरक़े में दाख़िल थिया हुआ। चाॻला साहब तालीम पूरी करण बाद इन ई नए जमात जो करण तरफ़ तवजा ॾिनो। कराची जे असना अशरे जे ख्वाजा जमात खेसि प्रेसिडेंट चूंडियो, जंहिं उहिदे ते सारी ज़िंदगी रही। उन जमात जे असलाह तरक़ी ऐं भलाई लाइ कोशिशि कंदो रहियो। हिन महिनत करे फ़ारसी ऐं अरबी में चङी महारत हासिल कई ऐं मज़हबी किताबनि जो ज़ख़ीरो कठो कयो हुयईं। पंहिंजी जमात जे लाइ हिकु उम्दा लाइब्रेरी बि क़ाइमु कई हुयईं, जंहिंजा किताब पोइ नौजवान असना अशरे क्रिकेट क्लब जे हवाले कया विया, जिते लेक्चर थींदा हुआ ऐं चाॻला साहब सैदी जे गुलिस्तान ऐं बोस्तान जा क्लास हलाए नौजवाननि खे इख़लाक़ी तालीम ॾींदो हो। कंहिं क़ुरान जी माना ऐं शरह बि नौजवाननि खे ॿुधाईंदो हो। वॾी उमिरि थियण बाद पंहिंजे घर में तालीम जो इहो सिलसिलो जारी रखियईं। क़ुरान जी सम्झाणी में ख़ासि महारत हुयसि, जंहिंजे ॿुधण लाइ ख्वाजा नौजवाननि खे सवाइ ॿिया बि केतिरा ई माण्हू वटसि वेंदा हुआ। चाॻला साहब घणे वक़्त ताईं सिंध मदरसा बोर्ड जो मेंबर ऐं कुझु वक़्तु उन जी स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन थी रहियो। इल्मी कमनि में ख़ासि दिलचस्पी वठंदो हो। अलीगढ़ यूनिवर्सिटी खे 10,000 रुपया ॾियारे मोकिलियईं। उन खां सवाइ केतिरनि ग़रीब शागिर्दनि खे पढ़ण लाइ स्कॉलरशिपूं ॾींदो हो। बावजूद वॾे शाहूकार हुअण जे निहायत सादगी सां गुज़ारींदो हो। खादी जा कपिड़ा पाईंदो हो, खाधो ऐं रहणी बि सादी हूंदी हुयसि। ग़ुलाम हुसैन ख़ालकिंदड़ ट्रस्ट जो 45 सालनि ताईं सेक्रेटरी थी कमु कयईं। हिजाज़, फ़लस्तीन, शाम, इराक़ ऐं ईरान जो सैर करे मुखिया जायुनि जूं ज़ियारतूं कयईं। असना अशरे ख्वाजनि लाइ सिंधी ऐं गुजराती ज़बान में माहवार रिसालो सुखड़ी नाले सां कढंदो हो, जंहिंमें मज़हबी ऐं इख़लाक़ी मज़मून छपंदा हुआ। ख्वाजा औरतुनि लाइ हिकु गश्ती लाइब्रेरी जारी कई हुयईं, जंहिंमां घर वेठे उन्हनि खे पढ़ण लाइ किताब ॾिना वेंदा हुआ। ही शुरू खां क़ौमी ख़्यालनि जो माण्हू हो। ऑल इंडिया कांग्रेस जे 1913 वारे इजलास में ख़ासि दिलचस्पी वरिती हुयईं ऐं इन जी मरहबा कमेटी जो मुखिया मेंबर हो। इन खां पोइ क़ौमी तहरीकनि में रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़े, सेठ हरचंद राय ऐं ॿियनि सां गॾु हिसो वठंदो हो। 1916 ईस्वी में जॾहिं महात्मा गांधी कराची में आयो ऐं शहरवासियुनि तरफ़ां हुनजो आदरवा थियो त इन में हिन मुखिया हिसो वरितो। डॉक्टर एनी बेसेंट जे होम रोल लीग में बि ॾिसण में अचे थो त हिन हिसो वरितो हो। 1918 ईस्वी में जॾहिं ऑल इंडिया मुस्लिम लीग जे शाख सिंध में रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी जे सदारत में बर्पा थी त चाॻला साहब खे उनजो सेक्रेटरी करे रखियो वियो। 1921 में खेसि कराची म्यूनिसिपैलिटी जो प्रेसिडेंट चूंडियो वियो, पर जल्दी उन तां इस्तीफ़ा ॾेई निकिरी आयो। थियोसॉफिकल सोसाइटी में अक्सर ईंदो हो। जमशेद मेहता, डॉक्टर दाऊद पोटे, मिर्ज़ा कलीज बेग, अलामा आया काज़ी ऐं डॉक्टर होदचंद गढ़बख्शाणी सां ख़ासि दोस्ताना तालुकात हुअसि। 1931 ईस्वी में जॾहिं ऑल इंडिया कांग्रेस जो इजलास सरदार पटेल जी सदारत हेठि कराची में इकठो थियो हो त खाधे खुराक ऐं रहण जी जायुनि जो इंतिज़ाम संदसि सुपर्द हो। रूहानियत जी ॻाल्हियुनि सां दिलचस्पी हुअण करे दरवेशनि जी सोबत पसंदि कंदो हो, लेकिन आलिम हुअण करे वहम परस्ती ऐं पीर परस्ती खां परे हो। पीरी मुर्दी जी मौजूदा तरीक़े जे ख़िलाफ़ हो। मुंहिंजी साणस वाक़फ़ियत 1926 ईस्वी खां थी, जंहिंखां पोइ अक्सर संदसि सोबत मां पियो मुस्तफ़ीद थींदो हुअसि। हिकु दफ़े मूं सां गॾिजी सन खां गंडिया में पीर मोहम्मद शाह ज़िक्री वटि हलियो हो, लेकिन उनखे पीर जी मुरीदनि जे हाल पवण, टपण, मथे धोअण ऐं लेटण पेटण ख़ासि असरु कोन कयो। राधा सवामी महिनत वटि बि मूं सां गॾिजी संदसि लेक्चर ॿुधणु हलियो हो,
लेकिन उन जे मथे वेहण ऐं ॿियनि सभिनी जे हेठि वेहण खे मसावात जे ख़िलाफ़ु सम्झी नापसंदि कयईं। कृष्णा मूर्ति जा क्लास बि ॿुधा हुयईं जिन खे पसंदि कयईं, लेकिन हुन जी परखा जी कसोटी निहायत तिखी हूंदी हुई। चाॻला साहब आबिद मुहद सखी आल हलीम कोमप्रस यारवेस वॾो आलिम ऐं इल्म दोस्त बुज़ुर्ग हो। संदसि सोबत ऐं संगत वॾी वथ हुई। चाॻला साहब 26 जून 1950 ईस्वी ते वफ़ात कई। संदसि 2 भाइर सेठ रहमतुल्ला ऐं सेठ रहम अली हुआ। खेसि 4 फर्ज़न ऐं 4 न्याणियूं थियूं। संदसि वॾो फर्ज़न अहमद सिंधी ऐं पारसी ऐं अंग्रेज़ी जो ॼाणो फ़लसफ़े में दिलचस्पी वठंदड़ ऐं राग जो माहिर हो। पाकिस्तान जो क़ौमी तरानो हिन जो ई जोड़ियल आहे।